दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है ठीक हूंदो। अॼु आहियूं तव्हां सां हिकिड़ी अहम ख़बर खणी। ही वीडियो ॾिसो, उन खां बाद में तव्हां सां असां ॻाल्हि शेयर कयूं था। ते असां दुकान तां फुरत थी हुई, जंहिंमें पैसनि जो इशू वधीक ॾिनल हुयो, जेके असां ॿिए ॾींहं ते पंहिंजा पैसा संभालियासीं, जंहिंमें असांजा बाक़ी पैसा खुटल हुया उहे 2,31,000 हुया, जेके असांखे 2,31,000 अॼु जुमे जे ॾींहुं शाम जो 6 बजे असांखे हैंड ओवर थिया। ख़ैर 3 ॾींहं अॻु में दीवान जे दुकान तां नामालूम चोरनि धाड़ो हंयो हुयो, जंहिंमें दीवान बिरादरीअ तरफ़ां कूड़ हिकिड़ो बयानु कयो हुयो त मूंखां 13 लख रुपयनि जा कैश ऐं मोबाइल ऐं ॿियो को सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। हिकु इहो कूड़ ॻाल्हाइणु ऐं ॿियो उन्हनि वटि 4 कैमराऊं लॻल, जंहिंमें हिक बि कैमरा जे दौर ते हुननि रिकॉर्डिंग न ॾिनी ऐं उन सां गॾोगॾु नओं आयल एसएच खे एतिरो त प्रेशराइज़ कयो वियो हुयो ॾोह बाबति त हेॾो रिकवरी करणी आहे। एनी हाउ हुन ॾींहुं राति महिनत करे जेका फुर थियल हुई रक़म, उहा हुन मालिक खे हथों ॾिनी, पर बदकिस्मती चयो वञे त दीवान कमर पेटीअ सां हिन शहर वासियुनि जो एतमाद ॾींहों ॾींहुं खजंदो थो वञे। उहो छो जो खजियो थो वञे? महीनो अॻु में मोबाइल मार्केट जे दुकान तां राजेश दीवान खां जेका रक़म फ्री वई हुई, उन्हनि बि दीवाननि मिली भगत करे मीडिया खे 25 लख रुपयनि जा ॿुधाया, वरी 22 लख ॿुधाया, वरी 20 लख ॿुधाया विया। ड्रामे अंदाज़ सां दीवान कमेटी खे कुल रक़म मिली 3 लख रुपया ऐं कुझु पैसा, ऐं उन्हनि पंहिंजे मंदर में वेही करे इहो चयो त असांखे 12 लख रुपयनि जा रक़म मिली वई आहे, टोटल 12 लख हुया। वरी हिन अधे जॾहिं एस जो शायदि ख़ुश्क बदिल थियो ऐं नओं एस पिरालो लॻो, अली बेग नौजवान पढ़ियो लिखियो ऐं पंहिंजे पैसे सां सचो, अचण सां गॾु हुनखे प्रेशराइज़ कयो वियो चोरनि ऐं दीवान कमेटी कूड़ ॻाल्हाए 13 लखनि जो हिकिड़ो ड्रामो नचायो वियो। ड्रामे अंदाज़ में इहा रक़म उनखे अॼु मिली वई आहे। चवण जो मक़सदु इहो ई आहे त मां 2-3 ॾींहं अॻु में हिकिड़ो वीडियो बि रखियो हुयो त असांजे पिराले में ॾोह जे थिए थो, चाराना त ॿुधायो ॾाहिर थो वञे, ऐं जॾहिं रक़म रिसीव कई थी वञे त तंहिं महिल एतिरो त चुप में कुंड में पैसा वापसि वठनि था ॼण कंहिंखे ख़बर ई न पवंदी। आहिस्ते आहिस्ते हिन शहर जे अवाम जो दीवान बिरादरी सां जेके ॾोह थियनि था ऐं दीवान बिरादरी जेका कूड़ ॻाल्हाए थी, असां मुस्लमान कूड़ा त आहियूं ऐं कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं ऐं कसम क़ुरान बि खणंदा आहियूं, पर ही पहिरियां वाक़िया ॿुधूं था दीवान बिरादरीअ जा त हे कूड़ ॻाल्हाए ऐं बाद में चवनि था त असां को ग़लति बयान थी वई। असां आला अख़्तियारनि खे, SSP खेरपुर खे, DIG सखर खे ऐं IG सिंध खे चऊं था इहे शफ़ाफ़ जांच करे जेके कूड़ ॻाल्हाईंदड़ आहिनि, जिन जो बि ॾोह थिए थो ऐं रिकवरी कनि था, त उन जे कूड़ जी सज़ा उन्हनि खे ज़रूरु ॾिनी वञे, उन जे मथां बि FIR कई वञे हिकिड़ी, त वरी अहिड़ो को कानून सां मज़ाक़ू न कंदा, अवाम सां मज़ाक़ू न कंदा, सहाफ़ियुनि सां अहिड़ी मज़ाक़ू पेश न कंदा, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हुजे या सोशल मीडिया हुजे। अॼु वॾी वॾी इदारनि में उहे ख़बरूं हलनि थियूं ऐं जॾहिं रिकवर थिए थो त कुंडली में वठी करे उहे लखनि जे अंदाज़ में न हज़ारनि जी रक़म में वठी ऐं अवाम खे हिकिड़ो कूड़ो ड्रामो नचाए अवाम खे हिकिड़ो बेवकूफ़ बणायो थो वञे। इहे ॾोह ईंदड़ वींदड़ आहिनि, इहे ऑफिसर जी कुर्सियूं ईंदड़ वींदड़ आहिनि, पर हीअ ऑफिसर पिरालो SHO जी महिनत ऐं राति ॾींहं लगन सां हीउ जेको ॾोह थियो आहे वापसी थियो आहे, इहो बि हिकिड़ी लिक छप में वापसी थियो आहे ऐं लिक छप में अंदाज़ में मालिकनि खे वापसि कयो वियो आहे ऐं हिन जी
महिनत त आहे पर जेको कूड़ ॻाल्हायो आहे दीवान कमेटी खे उनखे सज़ा ज़रूरी आहे। ऐं अहिड़ा ई वासाघाट आहिनि कोई साफ़ी, कोई सोशल वर्कर, कोई शहरी, कोई मुदिर शहरी दीवान बिरादरी जे विच में न ईंदो ऐं उनजो एतमाद दीवान बिरादरी सां खॼियो थो वञे, जेको सदाईं कूड़ हिकु मथां कूड़, कूड़ मथां कूड़, कूड़ मथां कूड़। वाइसा प्राल यूट्यूब चैनल खे, वाइसा प्राल पेज खे लाइक कनि, शेयर कनि, दोस्तनि जी वॾी महिरबानी। अगरि जीअं असांजी ॻाल्हियूं नज़र अचनि थियूं सुठियूं आहिनि त कमेंट कंदा, राय ॾींदा, तव्हांजे दोस्तनि जी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।